आगाह कयां कि मीरपुर माथिले में एंटी करप्शन गवर्नमेंट डिग्री कॉलेज के प्रिंसिपल के गिरफ्तार कर वरितो आहे। वाक़े आगाही ॾींदा हलूं अहम ख़बर आहे। मीरपुर माथिलो में एंटी करप्शन गवर्नमेंट डिग्री कॉलेज के प्रिंसिपल के गिरफ्तार कर वरितो आहे। जाली इम्तिहानी फॉर्म भराइण वारे केस में ज़मानत रद्द थियण बाद सैयद मुजाहिद शाह के गिरफ्तार कर वियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, मां सां शेयर कंदा हलूं। मीरपुर माथिलो में एंटी करप्शन गवर्नमेंट डिग्री कॉलेज के प्रिंसिपल के गिरफ्तार कर वरितो आहे। जाली इम्तिहानी फॉर्म भराइण वारे केस में ज़मानत रद्द थियण बाद सैयद मुजाहिद शाह के गिरफ्तार कर वियो आहे। तव्हांखे आगाह कयूं पिया मीरपुर माथिले में अहम ख़बर आहे। एंटी करप्शन गवर्नमेंट डिग्री कॉलेज के प्रिंसिपल के गिरफ्तार कर वरितो आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जाली इम्तिहानी फॉर्म भराइण वारे केस में ज़मानत रद्द थियण बाद प्रिंसिपल सैयद मुजाहिद शाह के गिरफ्तार किया वियो आहे। एंटी करप्शन पारां कार्रवाई कई वई आहे। गवर्नमेंट डिग्री कॉलेज के प्रिंसिपल सैयद मुजाहिद शाह के गिरफ्तार किया वियो आहे। तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, जाली इम्तिहानी फॉर्म भराइण वारे केस में ज़मानत रद्द थियण बाद सैयद मुजाहिद शाह के गिरफ्तार किया वियो। तफ़सील मालूम कंदासीं। लतीफ़ वसीर खां। जी लतीफ़, अपडेट कजो। जी बिल्कुल, मीरपुर माथिलो सैयद मुजाहिद शाह मथा जो इल्ज़ाम हो जाली शागिर्दनि के इम्तिहान ॾियण वारे मामले जो ज़मानत रद्द कई है, जेका अॼु एंटी करप्शन पारां उनखे गिरफ्तार किया गया है। ही साल 2011-12-13 112 शागिर्दनि के जाली कागज़नि ज़रिए उन्हनि खे इम्तिहान ॾियराया विया। नौजवाननि जे सीटनि ते उन्हनि खे पास कराए वियो। मामले जी हिकिड़ी इंक्वायरी हलंदड़ हुई। उनखां पोइ 2021 में हाईकोर्ट जे हुकुम ते इंक्वायरी थी, उनजे मथां केस उनखां पोइ अॼु जी हाईकोर्ट पर ज़मानत रद्द कई वई आहे। मीरपुर माथिलो जो डिग्री कॉलेज जो प्रिंसिपल आहे सैयद मुजाहिद शाह जे 11-12-13 में मुमताज़ डिग्री कॉलेज उबाड़े में शागिर्दनि। ठीक है लतीफ़, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।